ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो आत्मा जो पीउ निराकार परमात्मा परम धाम निवासी। हाणे मां आत्मा परमात्मा खे याद थी करां। बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा के तन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे, तव्हां आत्मायूं अर्थात रूह पाठदारी आहियो न। तव्हां पाठदारी आत्माउनि खे परमात्मा चए थो। तव्हां हिते कॾहिं खां पाठ था वॼायो? कोई आत्मा सत्युग खां आई आहे पाठ वॼाइण, कोई कॾहिं कोई कॾहिं। अञा ताईं बि मथां आत्मायूं पाठ वॼाइण अचनि थियूं। कहिड़ी कहिड़ी आत्माउनि जो हिन समय नाम थो थिए वॾो, त छो थो थिए? छो जो उहा आत्मायूं हाणे नई नई उतरदियूं आहिनि न, त मथां नई नई आत्मा लहींदी आहे त हुन में शक्ति हूंदी आहे, इन करे झटि नाम थी वेंदो अथसि। बेहद जो बाप हिन बेहद जे नाटक जे बारे में ॿुधाए थो। बाबा चए थो मनुष्य त इन्हनि जे नाटक जे बारे में कुझु ॼाणंदा न आहिनि। हाणे मां तव्हांखे हिन नाटक जे बारे में ॿुधायां थो। भल माण्हू वेद शास्त्र पढ़ंदा आहिनि, शिव जी पूजा बि कंदा आहिनि, परंतु शिव शंकर खे मिलाए छॾींदा आहिनि त हुन परमात्मा सां दूर थी वेंदा आहिनि। बाप सम्झाइनि था इन पूजा आदि करण सां कोई मूंखे मिलंदो न आहे। मूंसां भक्ति कंदे कंदे आत्मा पंहिंजे यथार्थ नाम रूप सां बि भटकजी वेंदी आहे त मूंसां बि दूर थी वेंदी आहे। ज्ञान सां ई आत्माउनि खे सदगति मिलंदी आहे। हाणे आत्माउनि जी सदगति थी थिए न, इहे हिकु खेल आहे जेकी कोई ॼाणंदो न आहे। कहिड़ो खेल आहे? हार ऐं जीत जो। आत्मा ई विकारनि ते जीत पाईंदी आहे परमात्मा खे यादि करे, पोइ आत्मा ई विकारनि सां हारदी आहे द्वापर युग खां। हाणे तव्हां हारल आत्माउनि खे मां जीत थो पारायां। कंहिंसां? हिन 5 विकार सां। कीअं? तव्हांखे चवां थो मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झी। माण्हू शिवलिंग जी पूजा कंदा आहिनि त बि शिव खे ब्रह्म चईंदा आहिनि। हाणे शिव जो लिंग आहे त शिव ब्रह्म थोड़ी आहे। ब्रह्म महातत्व त आत्माउनि जो रहण जो स्थान आहे न। अगरि ब्रह्म महातत्व शिव आहे त पोइ पूजा कंहिंजी था करनि? उन्हनि खे पोइ ईश्वर सम्झी करे पूजा कंदा आहिनि लिंग खे। 2 ॻाल्हियूं थी वई न। सन्यासी चवंदा आहिनि ब्रह्म महातत्व ई शिव आहे, उहो ई भॻवानु आहे, ऐं हुन शिव जी लिंग जी पूजा बि था कनि। पर शंकर ऐं शिव खे मिलाए छॾियो अथनि। त हाणे 3 ॻाल्हियूं मिक्स थी वई। आख़िर आहे केरु भॻवानु? पोइ चवनि था कण कण में आहे, तू में मूं में आहे, ख़ुदि खे शिवो हम था चवनि। केॾो मुंझारो थी वियो आहे न। त बाबा चए थो हाणे मां ई तव्हांखे पंहिंजे यथार्थ नाम रूप देश मुंहिंजे कर्तव्य जे बारे में तव्हांखे ॿुधायो आहे। जॾहिं भक्ति शुरू थींदी आहे त पहिरियों पहिरियों मुंहिंजी ई भक्ति कंदा आहिनि, शिव जो लिंग ठाहींदा आहिनि। हाणे त हिते सभु ग़रीब थी विया आहिनि, पत्थरनि जो लिंग ठाहे करे पूजा कनि। पहिरियों पहिरियों त हीरे जो लिंग हुयो। उन समय द्वापर युग में हीरनि जो लिंग 4-5 हज़ार रुपए हूंदो बसि। हाणे त लखनि जो दाम आहे। अहिड़ा हीरा हाणे मुश्किल सां मिलंदा आहिनि। द्वापर युग में जेका हीरा हुया उहा हाणे मुश्किल सां मिलंदा आहिनि। त पत्थरनि जी पूजा कंदे कंदे मनुष्य आत्मा जी बुद्धि कीअं थी वई आहे? पत्थर। ज्ञान बिगर माण्हू जी बुद्धि पत्थर बुद्धि थी वेंदी आहे न। हाणे बाबा पत्थर बुद्धियुनि खे छा थो ठाहे? पारस। बाबा चए थो हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी बुद्धि पारस थी वेंदी। ज्ञान इहो जॾहिं ज्ञान मिलंदो आहे तॾहिं मनुष्य आत्मा जी बुद्धि जो तालो खुलंदो आहे।
हाणे बाबा चैतन्य में असांखे ब्रह्मा जे तन में अची करे इहो ज्ञान थो ॾे। बाबा चए थो कि मूंखे त तव्हां ॾाढे समय खां यादि त करो था, लेकिन मुंहिंजे बारे में यथार्थ परिचय न हुयो। हाणे मां तव्हांखे पंहिंजो परिचय ॾिनो, मुंहिंजी यादि सां छा फ़ाइदो थींदो उहो बि ॿुधायो आहे। तव्हांजी जन जन्मांतर जे पाप सां भस्म थी वेंदो, तव्हां पावन थी वेंदो। हाणे बाबा चवनि था, हे ॿार, प्राणी चइबो आहे जॾहिं आत्मा हुजे, जॾहिं प्राण निकिरी वेंदा आहिनि त जीअं त मुर्दो थी वेंदा आहिनि, आत्मा निकिरी वेंदी आहे। जॾहिं प्राण निकिरी वेंदा आहिनि त मनुष्य आत्मा मुर्दो कहलाईंदी आहे। आत्मा अविनाशी आहे। आत्मा जॾहिं शरीर में आहे त मनुष्य जीवित आहे। बाप चईंदो आहे, हे आत्मा, हाणे तूं पंहिंजे अंदरि जांच। बाबा कंहिंखे थो चए? मुंहिंजी आत्मा खे चए थो कि तूं पंहिंजे अंदरि जांच कि मूं में दैवी गुण आहिनि, कोई विकार त न आहे। चोरी सिकारी आदि ये सभु आसुरी गुण आहिनि, ये सभु मूं में आहे छा? आसुरी कर्तव्य करण सां पोइ आत्मा जी शक्तियूं गुण सम्झ ख़तम थींदी वेंदी आहे। ख़राब आदत खे मिटाइण में पोइ महिनत बि लॻंदी आहे। त अहिड़ी ख़राब आदतियूं असां पंहिंजे अंदरि विझो ई धारण ई छो करूं? बाबा चए थो, देवता कॾहिं कंहिंजे मथां गुस्सो कंदा आहिनि? इते असुरनि द्वारा केतिरी मार खाईंदा आहिनि। छो जी बाबा चवनि था, इहे आहे ई असुरनि जी दुनिया। हाणे दैवी संप्रदाय ठहे थी, हुते केर बि कंहिंखे मारंदो न आहे, जोर जोर सां ॻाल्हाईंदो न आहे, क्रोध न कंदो आहे। बाबा चए थो, इहे विकार तव्हांजा दुश्मन थी विया अथव। विकारनि जे विकार अवगुण आहिनि। इहे जॾहिं माण्हू जे अंदरि अची वेंदा आहिनि त माण्हू ॾाढो दुखी थी वेंदो आहे। मारण, तंग करण, बुरो कर्म करण, इहे सभु पाप कर्म। भले असां मज़ाक में बि करूं था न त इहो बि पाप कर्म आहे। कंहिंखे तंग बि न करणु खपे। ॾिसो अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए खे तंग कंदा आहिनि, ॿारनि खे चईंदा आहिनि असां हिननि सां मस्ती था करूं, लेकिन अहिड़ी मस्ती छा करूं जंहिंसां उहो आत्मा तंग थी थिए। भले उहो ॿार चिड़े थो, तंग थो थिए, असांखे त ख़ुशी थी थिए, खिलऊं था, असां त मज़ा था करूं, लेकिन हिनजी आत्मा त दुखी थी न। इन करे असांखे अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जंहिंसां आत्मा खे दुख थिए। मस्ती मस्ती में बि न करिणो खपे। हाणे तव्हां ॿारनि खे शुद्ध रहणो आहे। चोरी सिकारी आदि करण इहे त महान पाप आहे। हाणे बाप सां प्रतिज्ञा करो। बाबा चए थो, हाणे तव्हां आत्माउनि सां प्रतिज्ञा करो कि बाबा असां अहिड़ो कमु न कंदासीं। इहो रोइण रुसण इहो बि पाप आहे। रोईंदासीं आत्मा खे दुखी था करूं न पाण। असां रोईंदासीं, असां दुखी था थियूं त असांजी आत्मा बि दुखी थी थिए। ॿियो जेका माण्हू ॿिया आहिनि उहो बि असांखे ॾिसी करे दुखी थींदा आहिनि, इहो बि पाप चढ़ियो न। त अहिड़ो कमु करिणो ई छो आहे? बाबा चए थो, हाणे पंहिंजे अंदरि जाचे करे सभु ॻाल्हियूं पंहिंजे अंदरि कढो। इहो अभ्यास करो रोज़ सुबुह जो कि ॾिसो मूंखे अॼु ईअं करिणो आहे। अॼु मूंखे सम्झो तव्हां में कोई क्रोध जो संस्कार आहे त अॼु मूंखे सॼो ॾींहुं क्रोध न करिणो। पोइ राति जो जाचो कि मां क्रोध कयो, अगरि कयो त कंहिं रूप में कयो। कॾहिं कॾहिं ॿाहिरां क्रोध न कंदा आहियूं, लेकिन अंदरि चिड़ रहंदी आहे, चिड़ सां, जंहिंजे कारण असां थोरा मुंझी वेंदा आहियूं। बाबा चए थो इहो बि न हुजिणो खपे। ॾाढी शांती सां सभु कमु करो, बाबा खे यादि कयो। बाबा शक्ति ॾियण आयो आहे न। हाणे हीअं न, बाबा चए थो हाणे ईअं न चओ कि ईअं कीअं थींदो, गृहस्थी में आहियूं कीअं थींदो, इहे शब्द कढी छॾो। थींदो
जॾहिं परमात्मा शक्ति ॾियण आयो आहे, चए थो मूंखे यादि करो त मां तव्हांखे शक्ति ॾियां थो न, त तव्हां करे त ॾिसो कीअं न थींदो। पहिरियों बि कयो अथव न, 5000 वर्ष पहिरियों बि असां ईअं ई कयो आहे। बाबा चए थो कि मां नाम रूप खां न्यारो न आहियां, मुंहिंजो रूप निराकार आहे। बाप चए थो हाणे ये जज करो कि महान आत्मा केरु आहे। श्री कृष्ण जो नंढो ॿार स्वर्ग जो प्रिंस आहे, उहो महात्मा आहे या अॼुकल्ह जे कलयुगी मनुष्य महात्मा आहे? जेका अॼुकल्ह जा कलयुगी वॾा वॾा महात्मा गुरु आहिनि, जेका पंहिंजे पाण खे महात्मा था चवनि, शिवो हम भगवान था चवनि, त ये महान आत्मा आहे न ये श्री कृष्ण महान आत्मा? श्री कृष्ण महान आत्मा, शुद्धि हुनजो आत्मा और शरीर ॿई शुद्ध पवित्र हूंदा आहिनि। श्री कृष्ण जो शरीर विकार सां पैदा न थींदो आहे, लेकिन अॼुकल्ह जा गुरु संत सन्यासियुनि जो शरीर त विकार सां पैदा थियल आहे न, त उन्हनि खे महात्मा बि न चईंदासीं। बाबा चवनि था निर्विकारी दुनिया में पीरो पीरो आत्मा योग बल जो शरीर वठी ईंदी श्री कृष्ण जी आत्मा। ये त विकारी दुनिया आहे न। इन विकारी दुनिया में अॼुकल्ह माण्हू पंहिंजे पाण खे ॾाढा वॾा वॾा टाइटल था ॾेई छॾनि, श्री श्री 108 जगत गुरु, फलानो फलानो, अलाए कहिड़ा कहिड़ा वॾा वॾा टाइटल पंहिंजे अंदरि पंहिंजे नाम जे अॻियां लॻाए था छॾनि। परंतु ये त सभु नामधारी आहिनि। श्री श्री त हिकु निराकार परमात्मा, ऊच से ऊच सभी मनुष्य आत्माउनि जो पीउ। ॾिसो परमात्मा में एतिरी शक्ति आहे कि सभिनि आत्माउनि खे दुखनि सां मुक्ति ॾेई सघंदो आहे। सभिनि आत्माउनि जे जीवन में सुख शांति जो उन्हनि खे वरसो ॾेई सघंदो आहे। आत्माउनि खे ॾींदो बाबा, ताकि आत्मा ख़ुदि पंहिंजी महिनत करे पंहिंजो घर बार आदि ठाहे, उनखे एतिरी शक्ति ऐं सम्झ ॾींदो आहे। बाबा चए थो कि ॾिसो सतयुग आहे श्रेष्ठ मनुष्यनि जी दुनिया। सतयुग में जानवर भी श्रेष्ठ हूंदा। श्रेष्ठ अर्थात जो योग बल जी पैदाइश सां पैदा थियल हुजनि। सतयुग में कोई भी विकार सां कंहिंजो भी शरीर न ठहींदो, त उन्हनि खे श्रेष्ठाचारी मनुष्य चईंदा आहिनि। उते ये रावण अर्थात विकार हूंदा ई न। हिते त केॾा तमोगुणी जानवर भी आहिनि न। तव्हांखे मालूम अथव न मोर डेल आहे जो विकार सां ॿार पैदा न कंदो आहे। उनजो आंसू गिरंदो अथसि त डेल धारण करे सघंदी आहे। हिन करे मोर खे नेशनल बर्ड चईंदा आहिनि। ये सतयुग जी निशानी आहे कि जॾहिं जानवर ही बिना विकार सां, हिकु मोर ही बिना विकार सां ॿार पैदा कंदो आहे। त जो कृष्ण जे मथे में मोर जो पंख छो ॾेखारींदा आहियूं? छोजी कृष्ण जी दुनिया पवित्र हुई। जीअं मोर ॿार पैदा करे तो उअं ई हुते भी योग बल सां उन रीति सां ॿार पैदा थींदा। सत्युग में विकार हूंदो न। मोर जो पंख पहिरियों नंबर जो विश्व जो प्रिंस आहे श्री कृष्ण, उन जे मथे ते लॻाईंदा आहिनि। कोई त रहस्य आहे न। देवी देवताउनि खे जीअं हथ आदि ॾींदा आहिनि, शस्त्र आदि ॾींदा आहिनि या पंख आदि लॻाईंदा आहिनि मोर जो। इन्हनि सभिनि जो अर्थ आहे। ईअं न कि सतयुग में कोई कृष्ण पंहिंजे मथे ते मोर जो पंख लॻाईंदो न। इन जो भी रहस्य आहे कि सतयुग में कृष्ण जी दुनिया सुंदर पवित्र हूंदी। बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे धारण करणो आहे। ईअं ई सजाइबो न आहे जो माण्हू देवी देवताउनि खे ईअं सजाइनि था न, अलॻि अलॻि शस्त्र था ॾियनि, अलॻि अलॻि जानवरनि जा मुंहं हथ पेर ईअं ॾियनि था। इन्हनि सभिनि जो रहस्य आहे। उहो रहस्य ॼाणे करे हुन रीति असांखे अगरि भक्ति करणी आहे त हुन रीति करणी। बाक़ी बिना सम्झ भक्ति भी करूं था न त हुनजो फल नथो मिले असांखे। बाबा चवनि था हुनखे ब्लाइंड फेथ चईंदासीं, अंधो विश्वास। अंधो ई विश्वास आहे न। जॾहिं कंहिंजे बारे में कुझु पतो ई न आहे, ज़बरदस्ती सां
ये सभु करूं था त बाबा इनखे चइबो, इनखे चईंदा आहिनि अंधविश्वास, ब्लाइंड फेथ भक्ति। बाबा चए थो हाणे तव्हां ॼाणंदा आहियो न कि परमात्मा एॾी सुंदर दुनिया ठाहिण आयो आहे, हुनजे लाइ असां आत्माउनि खे सुंदर थो ठाहे। तव्हांजी आत्मा बि बिंदी अथव, मुंहिंजी आत्मा बि बिंदी आहे, हिन में मुंझण जी छा दरकार आहे? बिंदी बिंदी में मुंझो था त सिर्फ़ु एतिरे सम्झो कि मुंहिंजे शरीर जे अंदर जो आत्मा आहे हुनजो बाप परमात्मा आहे, हुनखे शक्ति हुनजा दुख दूर उहो ई करे सघंदो आहे। इन करे पाण हिनखे यादि थी करां। कोई चईंदो आहे कि असां ॾिसूं, कई ॿारनि जी इच्छा हूंदी आहे कि असां ॾिसूं कि आत्मा कीअं बिंदी आहे, लेकिन ॾिसण सां छा थींदो? ये त सम्झ जी ॻाल्हि आहे न। हाणे तव्हां पंहिंजी आत्मा ॾिठी अथव, जॾहिं गर्भ में ॿार ठहींदो आहे हुन में आत्मा कीअं वई अंदरि, तव्हां ॾिठो गर्भ में कीअं वई अंदरि? वई, पर कीअं वई? वई त पहिरियों त हिले डुले न पोइ, थोड़नि ॾींहंनि खां पोइ, महीननि खां पोइ उहो हिलणु डुलणु शुरू करे छॾंदो आहे। त कहिड़ी तिथि तारीख़ कहिड़े ॾींहुं तव्हांजे गर्भ में ॿार जी आत्मा आई, इहे त असां न ॾिठो, लेकिन आई, सम्झ आहे न, आई। ईअं ई बाबा चए थो मां बि आहियां, ईअं सम्झो मां बि आहियां जो तव्हांजी आत्मा जो दुख दूर करे सघां। बाबा चईंदा आहिनि ॾिसण सां कुझु फ़ाइदो न आहे। हाणे यथार्थ रीति सां मां तव्हांखे सम्झायां थो, मूं में सॼो ज्ञान आहे न, मां इन करे सुप्रीम सोल आहे, परम आत्मा, सुप्रीम फादर, परम पिता। कोई बि ॿार पंहिंजे लौकिक बाप खे हीअं न चईंदो कि मां तव्हांखे ॾिसां या तव्हांखे सम्झां त चवां तव्हां मुंहिंजो पीउ आहियो। बसि हिकु बार चयो हुनजी माउ, हुनजे परिवार वारा, जीअं ॿार वॾो थियो कि हीअ तुंहिंजो पीउ थी, हुन मञी छॾी इहो मुंहिंजो पीउ आहे। हीअं थोरी चई कि पहिरियों मां ॾिसां त मुंहिंजा पीउ जा कर्तव्य करो, तव्हां मूंखे सुठी रीति संभाले सघो त पोइ मां तव्हांखे पीउ चईंदमि। आहे त आहे। बाबा चए थो ईअं ई मां तव्हांजो पीउ आहियां त आहियां, हिन में ॾिसण सां ॿियो कुझु महसूसु करण सां छा थींदो? सम्झो न, हा मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजा दुख दूर थो करे मूंखे वरितो थो ॾे। सन्यासियुनि खे त, सन्यासी त कॾहिं सभिनि खे ॿार ॿार न चईंदा न, हिते त परमात्मा ईंदे ई चईंदो आहे मिठा ॿार, प्यारा ॿार। त परमात्मा में एतिरी सम्झ आहे, एतिरी अथॉरिटी अथसि, इनखे नशो अथसि, परमात्मा खे अथॉरिटी अथसि न कि हा इहे सभु मुंहिंजूं आत्मायूं मुंहिंजा ॿार आहिनि, तॾहिं त ईंदे ई चईंदो आहे मुंहिंजा ॿार, मुंहिंजा ॿार। ॿियो कोई चई सघंदो विश्व जी सर्व आत्मायूं मुंहिंजो बाप आहिनि? सभिनि आत्माउनि जो बाप हाणे सभिनि आत्माउनि खे वरितो ॾियणु आयो, कंहिंजो सुख शांति जो। बाबा चए थो हिन समय गृहस्थी कोई बि पवित्र न आहे। बाप चए थो मां त अहिड़ो घर गृहस्थ ठाहिणु आयो आहियां जिते स्त्री पुरुष सभु पवित्र हुजनि, उते विकार जो नाम न हुजे। एतिरो ऊंचो गृहस्थ आश्रम ठाहिणु आयो आहियां। हर 5000 साल में हिकु बार मां सभिनि जी गृहस्थी खे शुद्ध ठाहे वेंदो आहे। सभिनि जी गृहस्थी एॾी ऊंची ठाहे वेंदो आहे जंहिंमें दुख, अशांति, बीमारी, लड़ाई झगड़ो, विकार हूंदा ई न आहिनि। हाणे ॾिसो तव्हांजी गृहस्थी में केॾा दुख आहिनि न, तॾहिं त घड़ी घड़ी मूंखे सॾु था करो। हाणे मां आयो आहियां, चवां थो पहिरियों पहिरियों त मूंखे ॼाणो कि मां केरु आहियां, तॾहिं तव्हांजा दुख दूर थी वेंदा। जेसि ताईं असां उनखे यथार्थ रीति यादि न कंदासीं त असांजा दुख कीअं दूर थींदा। इन करे असांखे परमात्मा खे पहचाने करे हुनखे उन रीति सां यादि करणो आहे। बाबा चए थो कि हाणे मूल ॻाल्हि आहे ही पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। रोज़ राति जो पंहिंजो पोता मेल ॾिसो। वापारी हमेशह पोता मेल कढंदा आहिनि, गवर्नमेंट सर्वेंट पोतो मेल न कढंदा आहिनि। वापारी माण्हू रोज़ राति जो जाचंदो अॼु असां केतिरी कमाई कई, केतिरो घाटो थी वियो। बाक़ी गवर्नमेंट सर्वेंट खे त पंहिंजी महीने जी पे मिलंदी आहे, उहो सभु इहे सभु न कंदा। त असांखे बि पंहिंजो रोज़ राति जो पोता मेल ॾिसणो आहे। छा ॾिसणो आहे? कि मां अॼु मुंहिंजी अखि काॾे हेॾे होॾे वई,
मुंहिंजे कननि कुझु फालतू ॻाल्हियूं ॿुधियूं, मुंहिंजे हथ पेरनि कुझु फालतू कर्म कयो, फालतू जॻह वयमि मां, मुंहिंजी सोच कीअं रही, मुंहिंजे मुख कीअं कीअं ॻाल्हाई, ऐं खाइण में जीभ ज़्यादा टेस्ट में, ईअं त न इहो खाऊं जीभ चए घड़ी घड़ी की मूंखे इहो खाइणो आहे टेस्ट जे हिसाब सां। ईअं रीति पंहिंजे अंदरि जांच करो, मूंखे के विकार त न सताईं, मूंखे कोई पुराणी दुख जी ॻाल्हि यादि आई जंहिंजे कारण मां कंहिंजे लाइ फालतू सोचियो, उल्टो सुल्टो सोचियो, कंहिंजे लाइ बुरो सोचियो। इहे सभु पंहिंजे अंदरि जांच करे ऐं हाणे पंहिंजे पाण खे हिननि आसुरी स्वभाव संस्कारनि खां मुक्त करो। मां कंहिंसां जोर सां ॻाल्हायो, कंहिंजे मथां क्रोध कयो, इहा आहे आत्मा जो पोता में। त हाणे रोज़ असांखे राति सुम्हण खां पहिरियों मां आत्मा अॼु सॼो ॾींहुं छा छा कयो हिन दुनिया में, हू सभु असांखे जांचणो आहे। सॼो ॾींहुं मां परमात्मा खे केतिरो समय यादि करे कर्म कयो, निराकार रूप में परमात्मा जी कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि मूंखे कर्म कंदे हिन दुनिया में यादि आई, इहे सभु असांखे जांचणो आहे। ऐं परमात्मा जेको मूंखे ॻाल्हियूं ॿुधाए थो, मां कंहिंखे ॿुधायो अॼु सॼो ॾींहुं कंहिंखे बि, त इहे सभु बि असांखे जांचणो आहे त असांजी उन्नति थींदी वेंदी। हाणे देह अभिमान छॾो, जीअं असां देह जो टाइम टेबल ठाहींदा आहियूं न, सुबुह खां राति मूंखे छा छा करिणो, ईअं ई हाणे मुंहिंजी आत्मा में मुंहिंजे जेको मन और बुद्धि आहे उन सुबुह खां राति ताईं छा छा कई, उहो सभु असांखे जांचणो आहे, देही अभिमानी ठहिणो आहे। बाबा चए थो माताऊं त वापार न कंदा आहिनि त बि जांचे त सघंदा आहिनि न, कन्याऊं त विकार में वही न, त इन करे बची हुई रही। हाणे जेतिरो थी सघे कन्याउनि खे विकारनि सां बचाइणो आहे, छो जो इहे विकार ई आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि न। हाणे हिकु जन्म जी परमात्मा सृष्टि ते आयो आहे त असांखे विकार में न वञणु खपे। बाबा चए थो ॾिसो घर में कोई सुठो त्योहार हूंदो आहे, घर में कोई भॻवान जी पूजा आदि हूंदी आहे, कोई पाठ आदि हूंदो आहे, त हुन समय ब्रह्मचारी रहंदा आहियूं न, त उअं ई हाणे सृष्टि ते परमात्मा आयो आहे त असांखे बि हिन समय सृष्टि जो अमृत वेलो थो हले, माण्हू अमृत वेलो कंदा आहिनि न, हाणे सृष्टि जो अमृत वेलो थो हले। असां हिन सृष्टि में जॾहिं सतयुग हो तॾहिं सुबुह हुयो, पोइ त्रेता हुयो त ॾींहुं थी वियो, द्वापर हुयो त शाम थी वई, कलयुग हुयो त राति थी वई। हाणे राति खां पोइ ॾींहुं जॾहिं ईंदो आहे सुबुह, इन जे विच में अमृत वेलो हूंदो न, हीअ संगम युग अमृत वेले जो समय थो हले। इन समय परमात्मा सृष्टि ते ईंदो आहे सृष्टि खे परिवर्तन करणु, तॾहिं माण्हू अमृत वेले में भॻवान खे यादि कंदा आहिनि। असल में हिन दुनिया जे अमृत वेले में परमात्मा सृष्टि ते पधारियो हुयो न, हिन करे असां अमृत वेले उथंदा आहियूं, यादि कंदा आहियूं। परंतु बाबा चए थो हाणे त सॼो ॾींहुं अमृत वेलो आहे, जीअं छो जो सृष्टि जो अमृत वेलो थो हले न, त जॾहिं बि समय मिले पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणो। हाणे तव्हांखे बाबा चए थो की तव्हांखे बि अहिड़ो ऊचो ठाहिण लाइ मां आहियां। भक्ति मार्ग में तव्हां पंहिंजी देवी देवताउनि जी केतिरी महिमा ॻाई आहे, महिमा बि ॻाई आहे त उल्टे सुल्टो बि चयो आहे। हाणे मां तव्हांखे महिमा योग्य थो ठाहियां, हाणे मां तव्हांखे ऊच ते ऊच शिक्षाऊं ॾेई करे तव्हांखे बि ओड़ो देवी देवताउनि जहिड़ो ठाहिणो आहे। देवी देवता कीअं ठाहींदे, बसि दैवी गुण धारण करो, ॿियो छा करणो, ॿियो त कुझु न करणो न। दैवी गुण धारण कंदासीं, दैवी शक्तियूं परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि धारण कंदासीं, दैवी संस्कार पंहिंजे अंदरि धारण कंदासीं, त आत्मा दैवी गुण वारी देवता वारो शरीर हुनखे सत्युग में मिली वेंदो। अच्छा मिठ मिठ सुठी लॻे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे
याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते वरदाना। मैं पंहिंजो भान खे मिटाइण वारा ब्रह्मा बाप समान श्रेष्ठ त्यागी अथव। हाणे संबंध जो त्याग, वैभव जो त्याग कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन हर कर्म में, संकल्प में भी ॿियनि खे अॻियां रखण जी भावना। मां न, हाणे पहिरियों तव्हां करो, भले तव्हां अॻियां वञो, इहा भावना असांजे अंदरि हुजणी खपे। हाणे पंहिंजेपन जो भान मिटाए छॾियो, पहिरियों तव्हां अॻियां हलो, हर हिकु ॻाल्हि में पहिरियों तव्हां कयो, त इहो श्रेष्ठ त्याग थियो। कहिड़ो त्याग करिणो आहे? मांपन जो। इनखे चइबो आहे स्वयं जे भान खे मिटाए ॾियणु। परंतु ॿियनि खे असां अॻियां था करूं त ईअं न असां पुठियां रहिजी वञूं। असांखे बि उन्हनि सां गॾु गॾु हलणो आहे। सिर्फ़ु उन्हनि खे अॻियां रखी करे असां उन्हनि जो उमंग उत्साह वधायूं था। बाबा चवनि था जीअं हिन ब्रह्मा बाप छा कई, ॿारनि खे अॻियां रखियई न, तॾहिं त इहे ब्रह्मा नंबर 1 हली, तॾहिं त इहे ब्रह्मा जी आत्मा सत्य श्री कृष्ण ठहींदी। ईअं ई असांखे बि ब्रह्मा जे समान सभिनि खे अॻियां रखण जी भावना रखणी आहे। स्लोगन आहे, पट सां कंहिंजो बि नुक्स न कढणो खपे। कोई असांजे लाइ रोटी खणी आयो, कोई असां सां मिलण आयो, कोई कहिड़ा बि कपिड़ा पाए आयो, कीअं बि मेकअप करे आयो, कीअं बि आयो, लेकिन पट सां असांखे हुनजे लाइ नुक्स न कढणो आहे। चाहे असांजे लाइ कोई रोटी थो करे त पट सां ईअं न चइणो, अरे इहे छा ठाहिया आहिनि, इहे छा ठाहिया आहे, असांखे त इहे न वणंदो आहे, इहे कीअं ठाहिया आहे, थधी रोटी आहे, ईअं आहे उअं आहे, कहिड़ा कपिड़ा पाए आई आहे, छा करे आई आहे, पट सां न चइणो आहे। थोरो सो उन्हनि खे बारे में, उन्हनि जे लाइ कुझु सुठी सुठी ॻाल्हियूं चओ पहिरियों, कि तव्हांजे अंदरि इहे विशेषता अथव, इहे विशेषता अथव, पोइ चओ उन्हनि खे कि थोरो हिन में घटि आहे, कपिड़ा थोरा सुठा पाइजो आहे, या जो कुझु बि तव्हांखे ॾिसे थो, नुक्स ॾेखारे में अचे थो, त उन्हनि खे पहिरियों सुठी ॻाल्हि उन्हनि जे बारे में चओ, ॿुधायो, हुनखे ख़ुशि करो, पोइ हुनखे हुन ॻाल्हि जे लाइ सावधानी ॾियो। छो जे पट सां अगरि नुक्स कढंदासीं त इहो बि दुख ॾियणु थी वियो न। इन करे असांखे कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे, इन करे पट सां कंहिंजो बि नुक्स न कढो। छा